वफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहि अल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। वअन खालिद बिन वलीद रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल-मुअमिनु ला यदखुलुल जन्नत हत्ता यतरुक अर्बआ अल-किब्रु वल हसदु वल गीबतु व सू'ुज़्ज़न्नि औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ और दोस्तों ऐं प्यारा भाइरो, अवां जे आलो क़ुरान शरीफ़ जे ॿिनि जगहनि तां ॿ आयतूं ऐं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस शरीफ़ तिलावत कई आहे। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां आमीन चओ न। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे। सहाबी हिकिड़ो रिवायत बयान करे थो, असां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वेठा हुआसीं, तॾहिं ख़बर पई त नबी साईं जन उथी बीठा ऐं पाण फरमायूं, अॼु मां मुहम्मद जी दिलि चए थी त मां तव्हांखे हिकिड़ी क़यामत जी ॻाल्हि ॿुधायां। सहाबा अर्ज़ कयो, साईं ॿुधायो। साईं जन फरमाइनि था, क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंसां हिकिड़ो उम्मती गॾु हूंदो। ऐं पाण फरमाए हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंसां कुल ॿ उम्मती गॾु हूंदा। ईअं बयान कंदे कंदे फरमाइनि था, हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंजी ओभर बि उम्मत हूंदी त ओलह बि उम्मत हूंदी। सहाबा किराम अर्ज़ कयो, साईं इहो केरु नबी हूंदो? साईं जन फरमाइनि था, इहो मूसा अलैहिस्सलाम हूंदो। अल्लाह जा नबी मूसा अलैहिस्सलाम जी एॾी उम्मत। पाण फरमाइनि था, मां मुहम्मद जी ॻाल्हि पूरी न थी आहे, हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंजी चइनी तरफ़नि खां उम्मत हूंदी। सहाबा अर्ज़ कयो, साईं इहो केरु नबी हूंदो? साईं जन फरमाइनि था, इहा मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत हूंदी।
ऐं पाण फरमान था भला ॿी ॻाल्हि बि मां मुहम्मद तव्हांखे ॿुधायां। साईं ॿुधायो। पाण फरमान था एॾी मां मुहम्मद करीम जी उम्मत हूंदी न, इन में 70,000 अहिड़ा मुंहिंजा उम्मती हूंदा जंहिंसां अल्लाह हिसाब ई न कंदो, बिना हिसाब जे जन्नत में हलिया वेंदा। न तारादी ते ईंदा, न तोर थींदनि, न हिसाब न किताब, बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। ऐं पाण फरमायूं इहा ॻाल्हि बि मां मुहम्मद तव्हांखे ॿुधायां थो त इहे 70,000 केर आहिनि जेके बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। पहिरें नंबर ते फरमायो 3 क़िस्म जा मुंहिंजा उम्मती अथव। हिकिड़ा उहे मुंहिंजा उम्मती जेके ईअं चवनि त सभु कुझु अल्लाह जे वस में आहे, ॿिए जे वस में कुझु बि कोन्हे को। तव्हां बि सभई चओ हर शइ कंहिंजे वस में आहे, हर शइ कंहिंजे हथ में आहे। इनखे सर्व आहे तौहीद वारा। ऐं तौहीद चइबो नी खे आहे त ईमान अक़ीदो रखिजे त सभु कुझु कंहिंजे वस में आहे। वरी ॻाल्हाईंदा हलो। हा, हर शइ कंहिंजे हथ में आहे। तव्हां चवंदो त मोली साहब वहाबी आहे तॾहिं थो तौहीद जूं ॻाल्हियूं करे। ये सब गालियों अल्लाह कुरान शरीफ में समझायूं। कह जाते पांजी ताकत बयान करे फरमाइए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अञा भी जोर सां सुभान अल्लाह। बरकत वारी ज़ात उन्हीं मालिक जी आहे जंहिंजे हथ में बादशाहियूं आहिनि, जेको सभिनी शइ जे मथां ताक़त रखण वारो आहे। वरी नबी से खां थड़ा खणाए दुआ घुराई तूं बि लफ़्ज़ हे चओ। साईं मां कहिड़ा लफ़्ज़ चवां? क़ुरान चए थो क़ुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा वतनज़िउल मुल्क मिम्मन तशा वतुइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। दुनिया जी बादशाही ॾे त केर आहे? ॾाढियां ॻाल्हाईंदा हलो न भा। खसे त केर आहे? केतिरा माण्हू दुनिया ते वॾाई कंदा आहिनि। वॾाई न कबी आहे, तकबर न कबो आहे, मस्ती न कबी आहे। अलमाल गादिन वराहिन। नबी साईं फरमाता कॾहिं माल दुनिया जो सुबुह जो ईंदो अथव, शाम जो हलियो बि वेंदो अथव। न कबी आहे वॾाई, न कबो आहे तकबर। हिकु माण्हू जो किस्सो लिखनि था, ज़मीना बाग जायूं सभु कुझु हुयसि, मस्ती बि घणी हुयसि। क़ुरान शरीफ़ जो दौर करे पियो। दौर कंदे कंदे इहा आयत पढ़े जेका मां अवां जे यादो हाणे पढ़ी, जंहिंजी माना अल्लाह सभु कुझु तुंहिंजे वस में आहे। दुनिया जी बादशाही ॾे बि तुंहिंजी मर्ज़ी पर खसे बि तुंहिंजी मर्ज़ी। हे चवणु लॻो माखो को खसींदो? बिनाली बंदूक पई हुयसि, खणी करे चए पियो अचे को खसण त मां ॿई नाल हणांसि। को ॼायो ई न आहे जेको मूंखां खसे। अलाह जी कुदरत जीअं हथ में बंदूक झलियूं बीठो हो, साम्हूं हिकिड़े पखी जो गुज़र थियो। मस्ती में अची पखी खे फेर कयईं, हिन जो हथु लड़ी वियो। साम्हूं बादशाह जो घर हो, उन जे दरी में फेर ठका थी वियो। अंदरों बादशाह जी घरवारी खट ते सुम्ही पई, फक ओॾे हेठि किरी पई, बेहोश थी वई। बानी डुकंदी आई बादशाह खे, चए बादशाह फिराणो पाड़ो वारो न आहे तुंहिंजो दुनियादार, मस्ती में अची फेर कयईं, तुंहिंजी ज़ाल मारे विधी थी, जहिड़े वारो खे त वठी अचो। ईअं वैसे खयूं खंभियूं विया सड़े, मां तुंहिंजो कहिड़ो ॾोहो कयो जो मां बादशाह जी ज़ाल मारी थी। खसियोसि ॾे इहे ज़मीना बि, बाग बि, जायूं बि, चाढ़ियोसि फांसीअ ते। ॿिया मां बादशाह जी ज़ाल मारी थिए। जॾहिं फांसी जे तख़्ते ते आयो, अखियुनि खां पाणी वही आहे। चवणु लॻो मालिक मां त ॻाल्हि कई, तो त खसण में का देरी न कई। अञा उतर में मां फांसी ते बि चढ़ां थो। हाणे फांसी जी तयारी कनि था त वरी दां के वो मुंहिंजा अल्लाह तो क़ुरान में ईअं चयो आहे त मां खसींदो बि आहियां त ॾींदो बि आहियां। मालिक मां तुंहिंजो खसण ॾिठो, का देरि न थी पर ॾिसां तूं ॾींदो कीअं। मूंखे ॾियण बि त ॾेखार। हे त खसण ॾेखारी न, ॾियण बि त ॾेखार। ईअं जो दां के त वरी बानी डुकंदी आई, भॼंदी आई। बादशाह खे चए थी बादशाह अल्लाह कयो ख़ैर आहे, ख़ैर आहे।
तुझी घरवारी दल जी वही बेहोश थी वही हाणे होश माई आ धक बक लगो ना अला खैर कयो तसे चे वञोसि मां पाण ॾिसांसि अखियुनि सां आई चे छा थी पियो चे बसि ईअं ठका जे करे दल जी वियमि बेहोश थी वियसि हाणे होश मां ईअं धक बक लगो ना अला खैर कयो आहे बादशाह चवण लॻो रब खैर कयो आहे लायोसि फांसीअ तां ज़मीना बि ॾियोसि बाग़ बि ॾियोसि घर बि पहुचायोसि घर पहुची अची चवण लॻो मालिक वरी त ॾियण में बि का देरी न कयई तॾहिं क़ुरान चए थो क़ुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर दिल तो ये चे थी मां कुरान पढ़ा माना ता पाण कयो ईंदी थो माना चुस्त ना हो सुस्त वेठा हो वो या तो ईअं तव्हां बि माना कयो जीअं मौली साहब माना करे पियो एक मौली साहब माना करे पियो चे पियो अक़ीमुस्सलात व आतु ज़कात क़ाइमु कयो निमाज़ खे पर ज़कात मांखे ॾेई वञो इहा त माना ईंदी अथव न मुला होशियार भी थींदा त काथे वरी मुलनि खां जमायती भी होशियार थींदा अथव बड़े चुस्त करणो थो पए तव्हांखे मुलनि जे खां ईअं होशियार हूंदा न हिकु हमरा जी ॻाल्हि लिखनि था शादी करे त ज़ाल मरी वञेसि वरी ॿी माई शादी करे त मुड़ुसु मरी वञेसि माण्हुनि सलाह कई अचो त ॿिन्ही खे पाण में निकाह करायूं ॾिसो केरु थो मरे रात जो निकाह थियो सुबुह ख़बर पई त मुला निकाह पढ़ण वारो मरी वियो माण्हू वरी मुलनि खां बि ज़ोर अथव क़ुरान चए थो मुंहिंजा हबीब करीम दुनिया वारनि खे इहा ॻाल्हि ॿुधा त इहा दुनिया जी बादशाही ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी आहे त खसां त मुंहिंजी मर्ज़ी आहे इज़त ॾे त केरु आहे ॻाल्हाईंदा हलो ज़िलत ॾे त केरु आहे भला मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे जीअं वणेसि करण वारो केरु आहे को अलाह खां पुछा करण वारो नबी साईं जी दरबार में हिकिड़ो जवान वेठो आहे पुटु अॻियां वेठो अथसि पुट ॾे तके बि पियो त रोए बि पियो साईं जन फरमाता दुनिया पुटनि खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे तूं पुट खे ॾिसी रोए थो चए सुहिणा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे फरमाता कीअं ॾुखी आहे चइसि ॻाल्हि ॾुखी आहे त मां बि रंग जो भूरो आहियां मुंहिंजी घरवारी बि रंग जी भूरी आहे हे पुटु जेको ॼायो आहे न रंग जो कारो ॼायो आहे मूंखे पंहिंजे घरवारी में शक पियो आहे साईं जन फरमाता उठनि वारो साहब बि काॾे वियो अर्ज़ु कयो साईं मां वेठो आहियां फरमाता वञ उठ बकाया डाचियूं बिकाया घोड़ा बिकाया वयो जो कायूं अचे पियो त कारे रंग जो घोड़ो अॻ अॻ में भैदो अचे पियो साईं जन फरमाता उठण वारा ॾे ख़बर आहे कारो घोड़ो कहिड़ी डाची मां पैदा थियो आहे चइसि न भूरी डाची मां पैदा थियो आहे चइनि सां उठ कहिड़ो हूंदो आहे साईं भूरे रंग वारो साईं जन जवान खे चवनि था ॾिसी हे डाची बि भूरी आहे उठ बि भूरो आहे पर अलाह हिन मां कारो घोड़ो पैदा कयो आहे ख़बरदार कंहिंमें शक न विझंदो कर या मालिक जी मर्ज़ी आहे त भूरनि मां कारा पैदा करे कारनि मां भूरा पैदा करे अलाह खां कोई पुछा करण वारो ई कोन्हे को तॾहिं रब जो क़ुरान बि चए थो ला युसअलु अम्मा यफ़अलु व हुम युसअलून दुनिया वारो जीअं तव्हां कयो तव्हां खां पुछा थींदी अलाह जीअं करे उन खां कोई पुछा करण वारो ई कोन्हे को सभु कुझु कंहिंजे वस में आहे ॾाढा ॻाल्हाईंदा हलो सभई नबी साईं फरमान था मुंहिंजा उहे उम्मती जेके ईअं चवनि त सभु कुझु कंहिंजे वस में आहे पंहिंजे मौज़ू ते मोटी अचां ख़्याल सां वेठा हो न सभई इन्हनि खे सरबान तौहीद वारा इहे जेके ईमान अक़ीदो रखनि इहे सरबान तौहीद वारा ॿिए नंबर ते नबी साईं फरमान था उहे मुंहिंजा उम्मती जेके ईअं चवनि त नफ़े जो मालिक बि अलाह वाह त नुक़सान जो मालिक बि अलाह वाह तव्हां बि लफ़्ज़ चओ नफ़े जो मालिक केरु आहे नुक़सान जो मालिक केरु आहे इहे बि सॾिबा तौहीद वारा इहे बि केरु सॾिबा रबा तौहीद वारा टे नंबर ते नबी साईं फरमान था मुंहिंजो उम्मती बीमार थी पए दवा वठी अचे शफ़ा मिलेसि
वो वॾे आवाज़ सां ईअं चवंदो वते दवा में शिफ़ा न है, शिफ़ा ॾियण वारो मालिक अल्लाह वाह। माना ये भी तौहीद वारा नबी सही फरमान था अड़ा 70,000 हुंदा तौहीद वारा मुझे उम्मत में रब हिसाब ही न कंदन बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। ऐं पाण फरमायूं भला आखिरी गाल में मां मोहम्मद ताके बुधाया साईं बुधायो पाण फरमाता है तो मुझे उम्मत में तौहीद वारा 70,000 हन पर जे मुझे उम्मत में एड़ा तौहीद वारा 70 लख थी पौंदा माखे अल्लाह में उम्मीद आ रब मुझे 70 लख सां हिसाब ही न कंदो बिना हिसाब जे जन्नत में हलिया वेंदा। हाणे अबा तव्हां सां खणी 70,000 में न थियूं मन 70 लख में थी पऊं चओ सभई इंशाअल्लाह रखो अल्लाह में उम्मीद ना उम्मीद न थियो दरी अल्लाह सही कुरान पाक में भी यो सबक नो गुनाहगार बारो मुझी रहमत में ना उम्मीद न थियो। कह जाते लफ्ज़ बयान कंदे फरमाई कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। कुरान चए तो ओ मुझा बांडो जिन गुनाह क्या न मुझी रहमत में ना उम्मीद न थियो उम्मीद रखी रहमत में अचण तव्हां जो कम आ तव्हांजे गुनाह खे माफ़ करण मां अल्लाह जो कम आ। चओ अॼु इंशाअल्लाह गुनाह भी माफ़ थींदा चओ चओ इंशाअल्लाह झोलियूं भी रहमत सां मालामाल थींदियूं। बुखारी शरीफ़ जी हदीस आ साईं फरमा था क़यामत जो ॾींहुं थींदो रब हिकिड़े बाने जे कुल्हनि ते हेॾे ख़्यालु कयो रब हिकिड़े बाने जे कुल्हनि ते पंहिंजे कुदरत जो हथ रखंदो हथ रखी रब ॻाल्हाईंदुसि बाना ॾे ख़बर छा थो ॾिसे पियो चवंदो साईं मां ॾिसां थो मुंहिंजा सभु गुनाह मुंहिंजे अखियुनि आॾो बीठा आहिनि नंढा वॾा गुनाह अखियुनि सां ॾिसां थो भला महसूस कीअं करे थो चइसि महसूस ईअं कयां थो ॼण मां हाणे गुनाह कया आहिनि विच में को वक़्तु ई न गुज़रियो आहे मूंखे पंहिंजा सभु गुनाह नवां था नज़र अचनि बाना ॿी ॻाल्हि ॿुधाए इन गुनाह को अॻ में का शइ ॾिसे थो चए थो साईं मां ॾिसां थो छा थो ॾिसे रब तुंहिंजी रहमत मुंहिंजे गुनाह को अॻ में बीठी आहे। रब फरमायो भला ॿी ॻाल्हि ॿुधा तुंहिंजा गुनाह घणा कि न मुंहिंजी रहमत घणी ॾिसी करे चए थो साईं मुंहिंजा गुनाह थोरा आहिनि तुंहिंजी रहमत अञा बि घणी आहे। रब फरमाए थो बाना ॻाल्हि ॿुध तुंहिंजे गुनाह को रहमत मुंहिंजी अॻ में बि बीठी आहे वरी तुंहिंजा गुनाह थोरा मुंहिंजी रहमत घणी अॼु बि मां मालिक तोसां रहमत जो फ़ैसिलो करे इहे सभु तुंहिंजा गुनाह माफ़ करे तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। चओ इंशाअल्लाह अॼु गुनाह बि माफ़ थींदा चओ सभई अथव न बा अल्लाह में उम्मीद रखो अल्लाह सही में यकीन अर्ज़ कयां अल्लाह में उम्मीद रखो ना उम्मीद न थियो कसाऊं कांडाऊं जेड़ाऊं तेड़ाऊं कंहिंजाऊं सभई चओ त अलाह जाऊं कंहिंजाऊं बाबा ऐं अल्लाह खे बाना कौड़ा कोन्हनि वके इहा ॻाल्हि मां पंहिंजी नथो कयां अल्लाह क़ुरान शरीफ़ में बि बयान कई कंहिंजा ते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई अल्लाहु लतीफ़ुम बिइबादिही यरज़ुक़ु मन यशा व हुवल क़वियुल अज़ीज़। ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदा अल्लाह फरमा तो मां पंहिंजे बाननि ते महिरबान आहियां बाना मूंखे प्यारा हन मूंखे कौड़ा कोन्हनि के अबा अल्लाह के बाना प्यारा अथव कौड़ा कोन्हनि वके। नबी सां हिकु दफ़े साहबा किराम खे फरमायो ॾियो त ख़बर उन अम्मा जे बारे में साईं कहिड़ी अम्मा पाण फरमाता जेका खूह तां वञी पाणी भरींदी आहे ए भाई असांजा इलाइक़ा अलाह जी महिरबानी सम्झो 3-4 ॾींहं थींदा भागनाड़ी खां मां 20 किलोमीटर परे वाइद ते वियुसि बलोचिस्तान जे इलाइक़े में साईं माण्हू ख़ुशी में मापन न पिया मां जो छा ॻाल्हि आहे चइसि 6-7 ॾींहं जो मींहुं वठो आहे हे असांजा दुबा भरिजी विया आहिनि पाणी पीअण खां मिलियो आहे दुबनि वारो पाणी खॾनि वारो पाणी ख़ुशी में मापन न पिया उतो पाणी ॾिसूं पिया दिल्ली न मने पई
वेचारा पानी तो भरे हलिया ॿिया खणी करे हलिया मिनरल वाटर जेके पानी थींदा आहिनि असां त पीअण लाइ तयारु न पर हो ख़ुशी में मापे न पिया वॾी अलाह महिरबानी कई आहे पीअण खां पाणी जाम थी वियो आहे ऐं असांखे अलाह साईं जर मिठो ॾिनो आहे वॾो अलाह जो शुक्र कयो महिरबानी सम्झो अलाह जी उते बि ॾिठोसीं खोड़ सारा परे परे खां पाणी भरे अचनि अर्ज़ कयां साईं जन फरमा थोनी अम्मा जे बारे में जेका खूह तां पाणी भरींदी आहे हिकिड़ो दिलो पाणी जो भरे पंहिंजे मथे ते रखियो अथई ॿियो दिलो भरे करे सॼे बगल में रखियो अथई टियों दिलो पाणी जो भरे खॿे बगल में रखियो अथई चौथों दिलो पाणी जो भरे सॼे हथ में लड़कायो अथई हाणे इहा अम्मा खूह तां पाणी भरे करे हली आहे साईं जन फरमान था साहब ॾियो ख़बर ते ॿार केतिरो आहे सभु चवनि था साईं 4 दिला पाणी जा भरियल अथसि वॾो न ते वज़न आहे ॿार आहे साईं जन फरमा था अञा मां तव्हांखो इहा ॻाल्हि थो पुछां कयां इन अम्मा खे एॾो ॿार बि हुजे वज़न बि हुजे अम्मा पंधु कंदी अचे पर अम्मा खे रस्ते में इहा ॻाल्हि यादि अची वञे त मां पंहिंजे नंढे बचे खे भाउ जे भरिसां सुम्हायो आहे अलाए मुंहिंजो बचो भाउ में किरियो न हूंदो सड़ियो न हूंदो हाणे ॿुधाए अम्मा खे ॿार जी परेशानी थींदी किन वज़न जी किन बचे जी परेशानी थींदी साहब अर्ज़ कनि था साईं खे अम्मा खे पंहिंजो बचो प्यारो आहे तकड़ी तकड़ी ईंदी अम्मा खे परेशानी नी बचे जी थींदी जो बचो न खे प्यारो आहे नबी साईं फरमाता ॿुधो ॿुधो अॼु मां मोहम्मद ऐलान करे चवां थो इन ॿार वारी वज़न वारी अम्मा खे पंहिंजो बचो एतिरो प्यारो न आहे जेतिरा अल्लाह साईं खे पंहिंजा बाना प्यारा आहिनि कुरान भी चए तो अल्लाहु लतीफुम बिइबादिही यरज़ुक़ु मन यशा व हुवल क़वियुल अज़ीज़। अल्लाह के बाना प्यारा हन पर अल्लाह में यकीन हुजे रखो यकीन अल्लाह में गुनाहगार पंहिंजी जात ते हूं पर अल्लाह में यकीन हुजे मूसा अलैहिस्सलाम वञे पियो तूर सीना जबल ते रब सां मुलाक़ात ला कलीमुल्लाह तॾहिं नालो थियो वञे रस्ते में ॾिसे त हिकिड़ो जवान इबादत करे थो छा थो करे इबादत थो करे इबादत जो करे पियो हिन ॾिसी करे शुक्र कयो वाह मुंहिंजा मौला अहिड़ा मुंहिंजा उम्मती इबादत रस्तनि ते कनि था बीठा हिकिड़ा त मस्जिदनि में करनि हे त रस्ते ते इबादत करे थो हुन पुछा के केरु आहे चए मां मूसा अलैहिस्सलाम चे काॾे थो वञे चे वञा थो अलाह सां मुलाक़ात ला तूर सीना जबल ते चे भला सेह सां वञे थो मां एॾी इबादत कई आहे अलाह खां पुछा कजांइ त मुंहिंजे लाइ जन्नत ठाही थी इहा ॻाल्हि पुछा कजांइ अलाह खां चे मां पुछा कंदुमि अगे जो वियो तो ज़ालिम बीठो जुल्म करे पियो गुनाह करे पियो ॾिसी मूसा अलैहिस्सलाम जलासी हेड़ा चंडरा तो पैदा न करे दुख ॾियनि था माण्हुनि खे तकलीफ़ा ॾियनि था ईअं जो चई त हुन पुछा के केरु आहे चए मां मूसा अलैहिस्सलाम चए काॾे वञे थो चए तू सीना जबल ते चए भला सेह सां वञे थो अलाह खां पुछा कजांइ त मां गुनाह कया मुंहिंजे लाइ जहन्नम ठाहियो थी हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो ॻाल्हि यादि आहे साईं हिकिड़ो माण्हू इबादत करे पियो हिकिड़ो गुनाह करे पियो ॿिनि मूंखे चयो हुन चयो जन्नत जे बारे में हुन चयो जहन्नम जे बारे में साईं ठाहियो अथनी अलाह फरमा मूसा अलैहिस्सलाम ॻाल्हि ॿुध इन ॿिन्हिनि खां वञी करे हिकिड़ो सुवालु कजांइ पोइ जवाबु ॾींदा न पोइ मां फ़ैसिलो कंदुसि सुवालु हिकिड़ो कजां न जे जवाबु ॾेई आहे सही त पोइ मां हुनजे लाइ फ़ैसिलो ॿुधाईंदोमांइ साईं कहिड़ो सुवालु कयां न चे मुझे बारे में ॿी को सवाल कजाए चौजान त मां अल्लाह चाहियां मां अल्लाह घुरां उठ हुजे सामान समेत सवार बि उठ ते वेठो हुजे ऐं मां अल्लाह चाहियां इनखे सुई जे सोराख मां गुज़र करायां उतां मां गुज़र करायां ॿिन्ही खां पुछा कजांइ त मां अल्लाह करे सघां थो छा सुई जे सोराख पाखेड़ो बि चइबो आहे इतां जे नी उठ खे पर सामान समेत उठ सवार बि मथां वेठो हुजे मां हिन सुईअ जे सड़े सोराख मां पाखेड़े मूं पार करायां गुज़र करायां त कराए सघां थो पोइ जेको जवाबु ॾींदा न पोइ मां अलाह फ़ैसिलो कंदुमि मूसा अलैहिस्सलाम मोटियो उहो नेक बीठो आहे ॾे ख़बर पुछी अलाह को जे मां पुछो छा अलाह साईं फरमायो चई अलाह सुवाल कयो थी जवाबु ॾे चए कहिड़ो
जे इहो आहे सुवाल त अलाह फरमाए थो उठ जे सामान समेत। वरी मथों मालिक सवार बि वेठो हुजे, सुई जे सरडे पाखेड़े मूं इन खां गुज़र कराए सघां थो। हुजे सूफ़ी तबियत जो, चए ॻाल्हि त ॿुधे असां धाॻो ई ॾुखियो विझंदा आहियूं, कॾहिं पवंदो आहे त कॾहिं पवंदो बि न आहे। वरी उठ सामान, वरी साईं खे चवणु सवार बि वेठो हुजे, न बा हितां कोन टपी सघंदो, इनकार के। अॻे हलियो गुनाहगार बीठो, उन पुछी अलाह खां, चे पुछ छा अलाह साईं फरमायो? चे अलाह सुवाल कयो थी, जवाब ॾे। चे कहिड़ो? चे सुई जे सरड़े पाखड़े मां उठ जे सामान समेत, मालिक बि वेठो हुजे सवार, अलाह फरमाए थो मां गुज़र करायां त कराए सघां थो। वो गुनाहगार चवण लॻो, हे त हिकु उठ आहे, पर जे 1000 उठ हुजनि बि रब साईं तो पार कराए सघे थो। रब जिब्रील खे मोकिलियो, वञ मुंहिंजे मूसा कलीमुल्लाह खे चओ हिन नेकिन जे करे वॾाई कई आहे, पर मां में यकीनी कोन्हे इनखे इन जे लाइ जनम तयारु कयो अथमि। वो गुनाहगार आहे, पर मां रब में केॾो त ईमान अक़ीदो अथसि त अलाह सभु कुझु करण वारो आहे, उन जे लाइ जन्नत ठाही आहे। रखो अल्लाह में यकीन, कसाऊं कांडाऊं जहिड़ाऊं तेड़ाऊं कंहिंजाऊं हथ खड़ो करे चओ त अलाह जा, ऐं अल्लाह जे दरवाज़े ते ईंदो ख़ाली न मोटंदो। अचो अल्लाह जे दरवाज़े ते। पहिरें नंबर ते मां त करीमा पढ़ी, जंहिंमें अल्लाह साईं इंसान खे चए थो अचो मुंहिंजे दरवाज़े ते मुंहिंजी इबादत कयो। उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई, या अय्युहन्नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐ इंसानो इबादत कयो पंहिंजे पालनहार अल्लाह जी, जंहिं तव्हांखे पैदा कयो, जंहिं तव्हांजे अॻियनि खे पैदा कयईं। उमेद आहे त मां रब जो ख़ौफ़ कंदो, छो त मां अल्लाह इंसाननि खे ऐं जिन्हनि खे पैदा बि इन लाइ कयो। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह फरमाए थो मां इंसाननि जिन खे इन लाइ पैदा कयो आहे त मुंहिंजी इबादत कनि। वरी काथे इशारो करे फरमाई, व अनिबुदूनी हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम। रब फरमाए थो मुंहिंजी इबादत कयो, इहो रस्तो अथव सिधो जन्नत वारो। अचो मुंहिंजी इबादत कयो। अलाह जा माना बा इबादत करे विया। भलारा इंसान बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह बुजुर्ग शख्स भी गुजरियो आहे, अलाह जो वली शख्स भी गुजरियो आहे। मौत आयसि, सकरात आयसि, पोइ पंहिंजनि खे वसियत करे पियो, चए पियो मां मरी वञा न, मुंहिंजो जनाज़ो निमाज़ उहो पढ़ाए जंहिंमें 3 शर्त हुजनि। हिकु त ज़िंदगी में कॾहिं तहज्जुद जी निमाज़ न घुसाई हुजे, ॿियो इहो त जवान थियण खां पोइ धारी औरत खे ॾिठो न हुजे, टियों शर्त इहो आहे आसमान खे जॾहिं ॾिठो हुजे त हिनखे वुज़ू हुजे, बिना वुज़ू जे आसमान खे ॾिठो न हुजे। फौत थी वियो, ॻोठ जो पेशवा वॻे थी बीठो, मालिकनि चयो भाई बुज़ुर्ग वसियत करे वियो आहे जंहिंमें 3 शर्त हुजनि, आहिनि तो में? चए कहिड़ा? चए ज़िंदगी में तहज्जुद जी निमाज़ न घुसाई हुजे, जवान थियण खां पोइ धारी औरत खे ॾिठो न हुजई, ऐं बिना वुज़ू जे कॾहिं आसमान खे ॾिठो न हुजई। अथी शर्त? पोइ ना थी बीह हुजे न बा मां ई शर्त कोन्हनि खे। ऐलान थी वियो त इहो केरु माण्हू आहे जंहिंमें शर्त हुजनि। किताब लिखियो वक़्त जो बादशाह हुआ, नालो अथसि सुल्तान इल्तमश। अॻे थी बि चवण लॻो अलाह जा माना मूंखे ज़ाहिर करे विधई, मां बादशाह हुआ पर ज़िंदगी में तहज्जुद बि न घुसायो आहे, जवान थियण खां पोइ धारी औरत खे ॾिठो बि न आहे, ऐं बिना वुज़ू जे कॾहिं आसमान खे ॾिठो ई न आहे। केॾा अलाह जा माना इबादत करे विया। तव्हां असांखे 5 वक़्त निमाज़ ई ॾुखी थी नज़र अचे। मां तव्हांखे दुआ करणु आहे अल्लाह तव्हां सभिनी खे निमाज़ी बणाए। ईंदव अल्लाह जे दरवाज़े ते, अचण में देरि अथव, माफ़ी में देरि कोन्हे का। ऐं निमाज़ जे बारे में अल्लाह क़ुरान पाक में 1 जाइ ते न 700 जाइ ते सरड़ा कया अथई।
कह जाते हिन अंदाज में भी सलू कंदे फरमाए हाफिजू अलस सलावात वस्सलातिल वसता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। जोर सां सुभान अल्लाह चवंदा हलो। वरी नमाज जे बारे में फरमाया अक़ीमिस सलात लिदुलूकि शम्स इला ग़सक़िल लैलि व क़ुरआनल फ़ज्र इन्न क़ुरआनल फ़ज्र कान मशहूदा। वरी नमाज लाही भी सद के तक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। दुआ कंदुमि तव्हांखे अल्लाह तव्हांखे निमाज़ी बणाए, बेनिमाज़ी न करे। अबा बेनिमाज़ी बुरी शइ अथव, किनी शइ अथव। मां नथो चवां, मुझे सुने अरबी साईं जे ज़ुबान पाक जा लफ़्ज़ अथव। अबा सॼी दुनिया जूं ज़ुबाना कूड़ियूं थियनि, हथ खड़ो करे चओ नबी साईं जी पाक ज़ुबान सची आहे। चओ नबी साईं जी पाक ज़ुबान सची जे मुतल्लिक़ हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे। नबी साईं जे दरबार में अम्मा हिकिड़ी वेठी रोए पई। पाण फरमाइनि था अम्मा छो थी रोए? से रोआ इन जे करे थी मुंहिंजो नंढो पुटु फ़ौत थी वियो आहे, अलाए जन्नत में आहे अलाए जहन्नम में आहे। नबी साईं इहा ॻाल्हि ॿुधी अखड़ियूं मुबारक बंदि कयूं, रहमत जा हथड़ा खयूं, हथड़ा हेठि करे अखड़ियूं मुबारक खोले करे फरमाइनि था अम्मा मां तुंहिंजे बचे खे ॾिठो आहे त जन्नत में हूरा हुनखे हिंदोरनि में लोॾनि थियूं पयूं। अम्मा खां टक निकिरी इहो खिली पई। सां बि बयान थो करे मां ॾिठो नबी साईं अम्मा सां हीअं बि ॻाल्हि, अम्मा ॿी ॻाल्हि ॿुध, तूं बि अखियूं बंदि कर, मां मोहम्मद दुआ घुरां, तूं बि पंहिंजे बचे खे अखियुनि सां जन्नत में ॾिस। चवणु लॻी सुणा मां न ॾिसंदमि। वरी नबी साईं ॿीहर अचियसि, जे ॾिसे त मां दुआ घुरां, चवणु लॻी मां न ॾिसंदमि। उतां हली त खिलंदी अचे पई, साहेड़ियूं पुछा कनिसि पियूं, वञे पई रोईंदी, अचे थी खिलंदी, कहिड़ी ॻाल्हि आहे? चए मां नबी साईं जे दरबार में वियसि, नबी साईं खे अर्ज़ु कयुमि त मुंहिंजो नंढो पुटु फ़ौत थी वियो आहे, अलाए जन्नत में अलाए जहन्नम में। नबी साईं अखड़ियूं मुबारक बंदि कयूं, रहमत जा हथड़ा कयूं, फरमायूं मां तुंहिंजे बचे खे ॾिठो आहे त जन्नत में हूरा हुनखे हिंदोरनि में लोॾनि थियूं पयूं। भला नबी साईं ॿियो बि कुझु तोखे फरमायो? चए नबी साईं ईअं बि फरमाए तूं बि ॾिसे त पोइ मां दुआ घुरां। चए तो पोइ छा चयो? चए मां इनकार कयो। सभु चवणु लॻा चरी थी पई, इनकार छो कयई, अखियुनि सां ॾिसे हा। चवणु लॻी चरी मां न आहियां, चरियूं तव्हां आहियो। जे ॾिसां हा चइबो त पैगंबर जी पाक ज़ुबान ते मूंखे पत लही, ख़ुदा जो कसम मां अखियुनि सां ॾिसां, मुंहिंजूं अखियूं त कूड़ियूं थी सघंदियूं आहिनि, पर मुंहिंजे मोहम्मद साईं जी पाक ज़ुबान सची आहे। नबी साईं जे ज़ुबान पाक जा लफ़्ज़ अथव, हिकिड़े बेनमाज़ी जी बदबू ऐं नुहूसत पूरे पाड़े जे मथां 40 ॾींहं ख़तमु न थींदी आहे। अबा जंहिंमां बदबू निकिरे, नुहूसत निकिरे, इहो भलो चइबो? अॼु वाइदो कयो, चओ इनशा अल्लाह रब जी निमाज़ न छॾींदासीं। ज़ोर सां सभई चओ इनशा अल्लाह। अबा बेनिमाज़नि जे करे अल्लाह जो अज़ाब ईंदो अथव। मदीने जो शहरा शाम जो वक़्तु आहे, मुंहिंजो सुणो अरबी साईं ॿाहिरि निकिता आहिनि, नज़र कनि त उठ डुकंदो अचे पियो, मालिक हकला कनि पिया, साईं उठ खे वठिजो, उठ खे वठिजो। नबी साईं अशद आंगुर जो इशारो कयो, उठ सारा रस्ता छॾींदो, मुंहिंजे सुणे साईं जे क़दमनि मुबारकनि ते अची करे ॻिची रखी थिए। चओ मुंहिंजे सुणे साईं जो मुइज़ो बरहक़ ऐं सचो आहे। हथ खड़ो करे चओ साईं जो मुइज़ो। मां दरमियान में वरी ॿियो बि मुइज़ो कयां, छो त इहा आयत करीमा बि मां पढ़ी अथमि। अमां जादो बेन बताया त करीमा पढ़ियमि त फमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ न। सभई चओ सुहिणो साईं रहमतुल लिल आलमीन आहे। मां जमियत उलमा इस्लाम जंहिंजो क़ाइद मौलाना फज़ल रहमान, उन जमात जो अदना में अदना नंढड़े में नंढड़ो कारकुन आहियां, पर असांजो ईमान ईंदो आहे त पैगंबर साईं जा हथ मुबारक बि रहमत वारा आहिनि।
हाणे हथनि मुबारकनि जे रहमत वारो अर्ज़ु कयां मशहूरु वाक़ियो आहे उलमा किराम तव्हांखे ॿुधाईंदा हूंदा पर मां जीअं तव्हांखे ॿुधाईंदुमि मतां कुझु मुख़्तलिफ़ हुजे। हज़रत जाबिर साईं जो मशहूरु वाक़ियो आहे खंदक जे मौक़े में बुख लॻेसि थी पेट सां पथर ॿधईं नबी साईं वटि आयो साईं बुख लॻी आहे पेट सां पथर ॿधो अथमि मूंखे मोकल ॾियो मां शाम में वेही करे आराम कयां। साईं जन फरमाता जाबिर हेॾे त नज़र कर मां जो नज़र कई नबी साईं पंहिंजे पेट मुबारक खां कपिड़ो मुबारक परे कयो ॾिठुमि त नबी साईं जे पेट मुबारक सां बुख जे करे ॿ पथर ॿधा पिया आहिनि। हज़रत जाबिर साईं चए थो जॾहिं मां साईं जी बुख ॾिठी मांखो पंहिंजी बुख ई विसरी वई डुकंदो घर आयुमि घर वारी खे चयुमि ॾे ख़बर अटो घणो पियो आहे चए 2 माननि जो अटो पियो आहे भाॼी ॿियो त कोन्हे छेड़ो नंढो बीठो थी मां छेड़ो ज़बह करे कुई करे नमाज़ वारो कर मानी बि पचा भाॼी बि पचा मां साईं खे बुख ॾिसी आयो आहियां पेट मुबारक सां 2 पथर ॿधा पिया अथनि मां नबी साईं खे दावत करे अचां। जाबिर साईं जी घर अचे जाबिर कुझु पंहिंजो बि ख़्यालु कंदो कर चए कीअं चए तोखे ख़बर न आहे तुंहिंजे 5 साल जो पुटु अब्दुल्ला 3 सालनि जो अब्दुर्रहमान ॾाढा बीमार पिया थी आख़िरी पसान में मरण में पिया थी पहिरियां वञ के हकीम खे वठी आ त पंहिंजे बच्चनि जो इलाज करायूं बाद में नबी साईं खे दावत कंदासीं। जाबिर साईं चए थो घर वारी ॻाल्हि ॿुध पुट मरी वञनि मां सूर सही सघां थो पर पैगंबर साईं जी बुख खे सही नथो सघां। घरवारी पुट मरी वेंदा मूंखां बर्दाश्त थींदो पर साईं जी बुख मूंखां बर्दाश्त न थींदई। ॻाल्हि ॿुध मां नबी साईं खे दावत करे अचां थो तूं सब्र कजांइ बेसब्री न कजांइ मतां नबी साईं जादो पंहिंजे पुटनि जी बीमारी ध्यानु करें नबी साईं खे ॾुख पहुचे दावत न खाइनि तूं सब्र कजां नबी साईं दावत खाईंदा मां अर्ज़ु कंदुमि पैगंबर रहमत जा हथ खणंदो अल्लाह असांखे 2 पुट ख़ुशि करे ॾींदो। हज़रत जाबिर साईं चए थो मां आयुमि नबी साईं 1500 साहब जे विच में वेठा हा मां वेझो वेही आस्ते अर्ज़ु कयो साईं मां तव्हांजी दावत झली आहे फरमायो इंतज़ाम छा कयो थी साईं 2 माननि जो अटो आहे नंढड़ो हिकिड़ो छेड़ो आहे उहो कुही आयो आहे। साईं जन फरमाता पोइ घणनि खे दावत ॾियूं साईं हिकु तव्हां हिकु ॿियो जंहिंखे तव्हां पाण फरमायो कुल 2 मानियूं आहिनि भाॼी बि थोरी आहे। हर जाबिर चए थो नबी साईं उथी बीठा 1500 साहबनि में सॾु करे फरमाता हो 1500 साहबियो तव्हां सभिनी खे हज़रत जाबिर जी दावत आहे। हज़रत जाबिर चए थो मुंहिंजा ताक़ निकिरी आहे त मां वटि कुल 2 मानियूं भाॼी बि थोरी पर मूंखे यकीन आहे जंहिं मुहम्मद साईं जे ज़ुबान पाक मां लफ़्ज़ दावत जो निकितो आहे न इंशाअल्लाह इंतज़ाम बि थी वेंदो। नबी साईं आया फरमायूं मानी कहिड़ी थी जाबिर साईं 2 मानियूं पयूं आहिनि भाॼी सही पई आहे पाक करीम पंहिंजी लिब मुबारक कढी थोरी भाॼी में विधऊं थोरी मानीअ में फरमाया मानी भाॼी हलाइणु शुरू त कर। हज़रत जाबिर साईं जी कसम सां रिवायत आहे मानी भाॼी हलाइणु शुरू कयमि 1500 साहबी खाई करे ढो करे विया अञा जो भाॼी ढक खे मथे कयां नज़र कयां त ज़रे बराबरि बि कर कोन आई आहे। हाणे अॻिते ख़्याल सां किसो ॿुधियो हज़रत जाबिर चए थो हाणे हिकिड़े थां में मां मानी रखी ॿिए में भाॼी रखी साईं हाणे त तव्हां खाओ न। साईं जे आॾो भाॼी बि पई आहे मानी बि पई आहे साईं जन फरमाता जाबिर जी घर वारी ॻाल्हि ॿुधो मां मुहम्मद जे दिलि में हिकिड़ी ॻाल्हि आई आहे जे तव्हां ज़ाल मुड़ुस मां मुहम्मद खे ॿुधाईंदव त मां मुहम्मद दावत खाईंदुमि न त मां मुहम्मद तव्हांजी दावत न खाईंदुमि। हज़रत जाबिर चए थो साईं कहिड़ी ॻाल्हि आहे तव्हां हुकुम कयो असां 2 ॿुधाईंदासीं। साईं जन फरमाता जाबिर ॻाल्हि ॿुध अॼु 2 माननि मां थोरी भाॼी मां 1500 साहबी खाई करे ढो करे हलिया विया खने पर मां मुहम्मद तव्हां ॿिन्ही ज़ाल मुड़ुस जे मुंहं ॾे नज़र कयां थो तव्हांजे मुंहं ते का ख़ुशी कोन्हे का तव्हांजे मुंहं ते का मुरकई कोन्हे न त अॼु तव्हां ज़ाल मुड़ुस एॾा खिलो आहे जो तव्हां खिलो आहे तव्हांजा लटा बि खिली पवनि हा चइबो को तव्हांखे ॾुख पहुतल आहे मां मुहम्मद खे पंहिंजो ॾुख त ॿुधायो। हज़रत जाबिर चए थो हाओ साईं असांजे 5 साल जो पुटु अब्दुल्ला 3 सालनि जो अब्दुर्रहमान ॾाढा बीमार पिया आख़िरी पसान में मरण में पिया असांखे पंहिंजे बच्चनि जे जेको आहे त ॾुख आहे बीमारी जो ॾुख आहे। साईं जन फरमाता जाबिर मानी बि रख हीअ भाॼी बि रख मां मुहम्मद खे पंहिंजा बीमार पुट त ॾेखार अर्ज़ु कयोसीं अंदरि सुम्हिया पिया खनि पाक करी मुंहिंजे पुटनि जे मथां जी सॾु करे फरमाता अब्दुल्ला बिन जाबिर ओ अब्दुर्रहमान बिन जाबिर पर मुंहिंजे पुटनि खां आवाज़ ई न निकिरे पियो। मां ॾिठो त मुंहिंजे सुहिणे साईं जी अखियुनि मुबारकनि खां रुड़क मुबारक वही आया रहमत जा
जात खणी चवंदा ओ मुंहिंजा अल्लाह मां मोहम्मद रोआ बि थो अल्लाह मां मोहम्मद दुआ बि घुरां थो अल्लाह जा पुट बीमार पिया थी हिन खे ख़ुशि कर त मां मोहम्मद खे पंहिंजे घर में ख़ुशि ॾिसां हाणे नबी साईं दुआ बि घुरण पिया रहमत जा हथ खयूं बीठा कनि तॾहिं ख़बर पई मां जो ॾिठो मुंहिंजा ॿई पुट खटंदा जो थिया वठी जो भॻा त घर जे आगोशन में भॼंदा डुकंदा वतन था चओ त बीमारी कोन अल्लाह ख़ुशि करे ॾिना आहिनि कुरान भी चए तो फमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन उठ नबी साईं जे कदमनि ते गिची रखियो बीठो आहे चओ मुंहिंजे सुहिणे साईं जो मौजो बि बरहक ऐं सचो आहे चओ ज़ोर सां चओ मौजो बरहक ऐं उठ जा मालिक आया साईं उठ खे 8 ॾींहं पीड़ी तां ख़रीद कयो अथसि पैसा बि रोकनि न कनि साईं घर में आंदो आहे राति ॾींहुं परेशान थी आसमान नज़रां कंदो आहे गाह ॾींदाऊं गाह न खाईंदो आहे पाणी ॾींदासीं पाणी न पींदो आहे अॼु ऐट में ॿधोसीं पिया ज़ोरी शिनाए भॼी आया आहिनि उठ असांखे ॾाढो तंग कयो आहे नबी साईं उठ सां ॻाल्हाइनि था फरमाता या जंबल हिमत फर उठ छो थो तूं मालिकनि खे तंग करी अल्लाह उठ के ज़बानी साईं सां ॻाल्हाईंदो बीठो आहे सभई चओ त मुंहिंजे सुहिणे साईं जो मौजो बरहक ऐं सचो आहे पर अबा हे त जानवर आहे न साह वारो आहे असांजो ईमान अक़ीदो आहे त पैगंबर साईं सां उहे शयूं बि ॻाल्हाईंदियूं जंहिंखे साह बि कोन हो काफ़र आहे पथर खयां अथई चादर जे कुंड में ॿधा अथई अची नबी साईं वटि खोलिया अथई साईं हे पत्थरनि मुंहुं बि कोन्हे को सोराख भी कोन अथनि ज़बान ही न अथनि हे तो ते कलमो पढ़नि मां बि कलमो पढ़ां नबी साईं पत्थरनि सां ॻाल्हायो पत्थरनि मां आवाज़ आयो आहे के अल्लाह जे बाने हुनखे हीअं बयानु कयो आहे चए थो घुमे जो सजण पियो ककर शाम कनि पिया घुमे जो सजण पियो ककर शाम कनि पिया पत्थर भी मोहम्मद ते कलमो पढ़नि पिया उठ ॻाल्हाए थो नबी साईं सां चए थो साईं जे मालिक मां ते दाही आहिनि त मां बि मालिकनि ते दाही आहियां उठ गाह नथा ॾींसी गाह बि ॾियनि था भला पाणी कोन ॾियणी था साईं पाणी बि ॾियनि था भला कमु घणो था वठनि चइसई कमु बि कोन था वठनि उठ बाक़ी तुंहिंजी मालिकनि ते कहिड़ी दाह आहे उठ चए थो सुणा मुंहिंजी मालिकनि ते दाह आहे अॻियां मालिक हा आसाण ॿुधी निमाज़ पढ़ वेंदा हा हे मुंहिंजा मालिक न आसाण ॿुधी घर में सुम्ही पवंदा आहिनि मां जानवर खे भउ थींदो आहे मथां बेनिमाज़नि जे करे अलाह जो अज़ाब त मां बि हिन अज़ाब में गिरफ़्तार थी वञा जानवरनि खे बि ख़बर आहे त बेनिमाज़नि जे करे अलाह जो अज़ाब ईंदो आहे अॼु सची दिलि सां वाइदो कयो दिलि सां न हथ बि नथो खणायां पर इनशा अल्लाह जो लफ़्ज़ चओ त रब जी निमाज़ न छॾींदासीं चओ सभई इनशा अल्लाह पढ़ो अल्लाह जी निमाज़ अचो अल्लाह जे दरवाज़े ते अवा अल्लाह जे दर खां मथे को दर आहे ॻाल्हायो त साईं बुज़ुर्ग बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे किताब में लिखियो आहे चए थो मां अरफा जे मैदान में बीठो आहियां अल्लाह तव्हां सभिनी खे अरफा जो मैदान नसीब करे अल्लाह तव्हांखे मक्को मदीनो घुमाए आमीन त चओ मां बि तव्हांखे दिलि सां दुआ थो कयां इन जे करे जो अल्लाह मूंसां बि ख़ासि महिरबानी कई 3 साल 28 ॾींहं पर साल 22 ॾींहं हिन गुज़िरियल साल में 15 ॾींहं मके मदीने शरीफ़ में रही आयो आहियां तव्हांखे बि दुआ थो कयां अल्लाह तव्हांखे बि मक्को मदीनो घुमाए वरी अॻे महीने में वरी बि इरादो आहे अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए आमीन त चओ अवारब साईं मक्को मदीनो घुमाए सबबु ठाहे उन जादो का देरि कोन्हे वका हर जात ते मां इहो किस्सो अर्ज़ु कंदो आहियां जीअं अल्लाह में अञा बि वधीक उमेद थिएव त अल्लाह मक्को बि घुमायो त मदीनो बि घुमायो इहो अर्ज़ु कंदो आहियां कंडियारे जी बाईपास ते जमायती आहिनि गांगरा जा होटल अथनि वेठो हुजां मूंसां हिकिड़े जमायती ॻाल्हि कई चइसि असांजे मिरापुर जे शहर में हमराह आहे उठ बि हिकिड़ो अथसि गाॾी में वहाईंदो आहे पर आदत इहा त जेको रस्ते में मिलेसि न सभिनि सां ईअं ॻाल्हाईंदो आहे चवंदो अथनि अलाह तव्हां जूं पाड़ां पटे झटि बि पोइ चवंदो अथनि त मके मदीने पाड़ां पटेव
पहिरियों पाड़ पटण जी ॻाल्हि कयो त माण्हू कालजी वञेसि, वरी जॾहिं मके मदीने जी ॻाल्हि कयो त माण्हू वरी खिली पवंदसि। चई हिकु ॾींहुं हितां उठ ते वञे पियो, असांजे जमाती उठ जे मुआर खे वठी रोके करे चवणु लॻुसि ॻाल्हि ॿुध, तूं ॿियनि खे दुआऊं कंदो अॼु मां थो तोखे दुआ कयां, अलाह तुंहिंजी बि पाड़ पटे, तूं बि मके मदीने वञे। खिली करे चवणु लॻो इनशा अल्लाह मां वेंदुमि। उन ॾींहुं शाम जो उठ जो सौदो थी वियुसि, पैसा रोक मिलियसि, पासपोर्ट ठही वियुसि, वीज़ा लॻी वियुसि। जॾहिं मके शरीफ़ पहुतो, काबे ते नज़र पियसि, अखियुनि खां पाणी वही आयुसि। रोई करे चवणु लॻो अलाह साईं उठ बि हिकिड़ो विकिणी आयो आहीं किराओ करे, हाणे मोटी वेंदुमि उठ बि वठी कोन सघंदो मां, रब मां उठ तां हथु खयो, पर हाणे त मुंहिंजा गुनाह माफ़ कर न। उठ तां हथु खयो, हाणे मुंहिंजा गुनाह माफ़ कर। रात जो सुम्हियो पियो आहे, रब कुदरत सां ॻाल्हाए सुभाणा गुनाह बि माफ़ कया अथमांइ, मोटी वेंदे न साॻो उठ बि मोटाए ॾींदुसि। उमिरो करे जॾहिं कराची पहुतो, पुट ॿुधायो त जंहिंखे उठ रोकनि ते विकियोसीं न, साल ओधर ते वापसि ॾेई वियो आहे, अञा जो घर अचे उठ अॻे ई बीठो आहे। अलाह उठ ॾिनो अथसि त मको मदीनो बि घुमायो अथसि। अर्ज़ बि कयुमि, बुज़ुर्ग चए पियो मां अरफा जे मैदान में बीठो आहियां, मुंहिंजे भरिसां अमरा बीठो, मूंखां पुछे पियो बुज़ुर्ग हिकिड़ो मसइलो पुछां कंहिं ॾसींदी? चयो मां ईंदो ॾसींदोमांइ। चए इहो मसइलो आहे त 7 साल आहे मां हज ते ईंदो आहियां, काबतुल्लाह जो तवाफ़ कयां, उमिरो थी वञे, सफ़ा मरवा में डोड़ंदो आहियां, मुज़दलिफ़े में राति गुज़ारींदो आहियां, अरफात में हाज़िरी ॾींदो आहियां, पर 7 साल मुंहिंजे कन ते हाथ विया आवाज़ ईंदो आहे फिराणा पुट फिराणे जा, मां अलाह तो ते नाराज़ आहियां, मां रब तो ते ॾमिरियल आहियां, तूं 7 साल जेका इबादत कया तुंहिंजी काई इबादत क़बूल ई न आहे। हाणे ॿिया वादा तरफ़ा जो मैदान छॾे हलियो वञ, ॿुधाए त मां छा कयां? बुज़ुर्ग चयसि भलो थी त मैदान छॾे हलियो वञ, मतां रब तो ते कावड़ियल आहे, ॿियनि सां बि न कावड़िजी पई, तो ते नाराज़ आहे, ॿियनि ते नाराज़ न थी पई, भलो थी त मैदान छॾे करे हलियो वञ। उहो नौजवान अखियुनि खां पाणी आरे लुड़क जारी करे चए थो बुज़ुर्ग तूं बि चवे थो मैदान छॾे करे हलियो वञ, भला ॿुधा उहो ॿियो कहिड़ो मैदान आहे जो रुठ रब साईं मूंसां पर चए, मूंखे त ॿियो को मैदान ई नज़र नथो अचे, मूंखे त ॿियो को दर ई नज़र कोन थो अचे। हे त मालिक 7 साल इबादत क़बूल न कई आहे, पर 70 साल इबादत क़बूल न कंदो तॾहिं बि रब जो दर छॾे ॿिए जे दरवाज़े ते मां न वेंदुमि। ईअं चई करे बसि कंहिं हाथ विया वाधायो बुज़ुर्ग इन नौजवान खे भाकुर पाए मुबारक ॾेसि त चएसि त मां अलाह 7 सालनि जूं तुंहिंजूं इबादतां क़बूल कयूं आहिनि। तॾहिं रब जो क़ुरान बि चए थो जीब दावत दाए इज़ा दाअनि फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। अचे बानो मुंहिंजे दरवाज़े ते नेकी करे, मां अल्लाह राज़ी थियां, अल्लाह सभिनि खे नेक कम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांजे दोस्तनि अज़ीज़ुल्लाह साहब जी ॿी जमात जी महिनत आहे, नेकी जो कमु आहे, अल्लाह साईं जी ख़ैर खे बि क़बूल फ़रमाए, सॼी जमात जी हाज़िरी बि अल्लाह क़बूल फ़रमाए ऐं अल्लाह साईं गुनाहनि खां बचाए। रब खां दुआ करो गुनाहनि खां अल्लाह बचाए। गुनाह किनी शइ अथव, मां अमा जी आॾो हदीस पढ़ी, हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला जी रिवायत आहे। हज़रत ख़ालिद बिन वलीद उहो पैगम्बर साईं जो साहबी जलील क़दर आहे जो केतिरियूं जंगियूं उन जे सिपह सालारीअ में अल्लाह साईं नबी साईं जी जमात खे फ़तह करे ॾिनियूं हुयूं। उन हज़रत ख़ालिद बिन वलीद जी रिवायत, उहो ख़ालिद बिन वलीद जंहिं लाइ किताब लिखियो, जॾहिं सकरात लॻसि, मौत मथां आयसि, घर सुम्हियो पियो आहे, रोए पियो। साहबनि पुछा कयसि तूं बहादुर माण्हू थी रोए थो? चए रोआं हिन जे करे थो हिते मूंखे बिस्तर ते मौत न थिए हा, मां जंग में हुजां हा, जिहाद में हुजां हा, तलवार हलायां हा, केतिरनि काफ़रनि खे जहन्नम रसीद कयां हा, पोइ घणे वण जे करे तलवार मुंहिंजी भॼी पई हा, पोइ काफ़र मूंखे तलवार हणे हा, मां शहीद थियां अल्लाह जे रस्ते में, शहादत वारो मूंखे मौत थी वञे हा। हिकिड़े साहब बि चयुसि ॻाल्हि त ॿुध, जिस्म ते इंच बि वांदो कोन्हे, जिथे तोखे तलवार जो धक न हुजे, तीर जो निशान न हुजे, जिस्म ते अहिड़ी जाइ कोन्हे, इंच बि वांदो कोन्हे जो तोखे धक लॻल न हुजे, अल्लाह तोखे शहादत वारो मौत ॾींदो। चए न दिलि जेका चए थी त जिहाद में हुजां हा, उते तलवार मुंहिंजी भॼी पई हा, पोइ काफ़र मूंखे तलवार हणे हा। पोड़ो हिकिड़ो साहब बि वेठो चवणु लॻो आहे भाई ईअं न थी सघंदो। चए छो? चए ॻाल्हि ॿुध, नबी साईं तोखे इहे लफ़्ज़ चया ख़ालिद अंत सैफ़ मिन सुयूफ़िल्लाह,
नबी साईं तोखे इहा लज़त चया त ख़ालिद तूं अलाह जे तलवार न मूं हिकिड़ी तलवार आहियां हाणे ॾे ख़बर अलाह जे तलवार खे ॿी का तलवार धको हणी सघंदी तंहिंजे करे तूं इन ॻाल्हि जो फ़िक्र न कर अलाह तोखे इते मौत ॾिए थो न दर्जो अलाह तोखे वरी बि शहादत वारो ॾेई छॾींदो हाणे एॾो जलील क़दर सहाबी आहे उन जी रिवायत आहे चए थो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मोमिनो ला यदखुलुल जन्नत हत्ता यतरुक अर्बआ मोमिन माण्हू तेसी ताईं जन्नत में दाख़िल न थींदो जेसिताईं दुनिया में उनखे 4 कम छॾणा पवंदा हेॾे ख़्यालु कयो 4 कम हिकिड़ा छॾणा पवंदसि जेके बुराईअ जा आहिनि गुनाह जा आहिनि जेके कुधा कम अथव किना कम अथव 4 कम कहिड़ा नबी साईं जी हदीस पाक में ॿुधाया फरमान था अल केबर मोमिन हुजे त वॾाई न करे अबा वॾाई अलाह खे पसंदि कोन्हे वका अलाह खे आजिज़ी पसंदि अथव मन तवाज़ा लिल्लाह फ़क़द रफ़अ अल्लाह नबी साईं फरमान था जेको पाण खे घटि कंदो अलाह हुनखे बुलंद करे छॾींदो ॿी रिवायत में ईंदो आहे बुखारी शरीफ़ जी हदीस आहे क़यामत जो ॾींहुं थींदो रब जे दरबार में हिकिड़ो जानवर ईंदो नबी साईं जानवर जो नालो ॿुधायो आहे फरीश उनजो नालो आहे फरीश उनजो नालो आहे पाण फरमान था हिकिड़ी ॾियारी ज़मीन ते हूंदसि ॿी ॾियारी आसमान ते हूंदसि रड़ करे अरबी में चवंदो ऐनल मुतहारिबून करे आया आहिनि पोइ टोलनि जा टोला फ़ौजनि जूं फ़ौजां उन वॾे फ़ौजनि जा उनजे वात में विधा वेंदा उहो वात खे बंदि करे पेट में घुमरो ॾींदो घुमरो ॾेई ओगर जो कंदो सभु वॾाई खोर जहनम जे तरे में किरी पवंदा मोमिन हुजे वॾाई न करे वल हसद साड़ बि न करे वल ग़ीबत गिला बि न करे अॼु साईं मानी हज़म ई पोइ थी थिए जॾहिं माण्हू गिला था कनि अलाह क़ुरान पाक में पुछा थो करे अयहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैतन तव्हां हिन ॻाल्हि खे को पसंदि कंदो त मोल भाउ जो गोश्त खाए फ़करे तुमूहो क़ुरान चए थो तव्हां नापसंदि सम्झो न कंदो पर नबी साईं फरमान था मोल भाउ जो गोश्त चकनि सां पटे करे खाओ उन में गुनाह घटि थींदो आहे ॿिए जे गिला करण में अञा बि गुनाह ज़्यादा थींदो आहे चौथे नंबर ते सूअ बदगुमानी खां बचो बदगुमानी छा थींदी आहे यार हेॾे छाजे लाइ वियो चइबो को दाल में कारो कारो आहे ज़न्नू बिल मोमिन खैरा नबी साईं फरमाता ईमान वारनि में गुमान रखो त भलो रखो 4 कम बुराईअ जा गुनाह जा मोमिन छॾंदो मरदो वेंदो जन्नत जो मालिक थी वेंदो अल्लाह साईं गुनाहनि खां बचाए अमल सालिह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जिन दोस्तनि जी महिनत कई अल्लाह महिनत खे क़बूल मंज़ूर फरमाए काफ़ी उलमा किराम आया आहिनि अल्लाह साईं मुंहिंजा बि लफ़्ज़ क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।